من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا ومرشدنا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الناس اعبدوا ربكم الذي خلقكم والذين من قبلكم لعلكم تتقون. وقال الله تبارك وتعالى في شان حبيبه صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. صلاة شریف بولنے آواز. सलात ईंदी ना है जहाँ स्टेज पर यानी कर ॿुधण नथो थिए. बुलंदी आवाज़ सां सलाह शरीफ़ पढ़ो. असां जेकी पढ़ंदासीं साईं वटि पहुचंदी पर क़यामत जे ॾियारे उन जो असांखे अजुर साहब मिलंदो. बुलंदी आवाज़ सां सलाह शरीफ़ पढ़ो. असां थोरो खोली जेकॾहिं खुले त शायदि जमात तॾहिं ख़ामोश आहे. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. अजब नंबर सन 2025 है. सोमवार जी रात इन गोट अमानुल्लाह जमालिया में असां तव्हां अल्लाह तबारक व तआला खे राज़ी करण जी नीयत सां गॾु थिया आहियूं. दुआ है तो अल्लाह तबारक व तआला असां तव्हांजे रज़ा जा फ़ैसिला फरमाए. आमीन चो बुलंद आवाज़. अब थोरो हेॾे तवजो कयो. हीअ पाण में डिस्कस न कयो. जेके वेठा हो मां रिवायत पुछंदुसि बि सही त मां छा थियो इन करे तवजो हेॾे कयो. वेठा आहियूं अल्लाह जे क़ुर ॿुधण जे लाइ. हिन दीदार इंशाअल्लाह ॻाल्हि या त हिन क़ुर में हूंदी या नबी जे फरमान में हूंदी. इंशाअल्लाह ॿाहिरि न वञिबो. वेठा हिन जे करे आहियूं, आया हिन जे करे आहियूं, चंदो हिन जे करे ॾिनो आहे. क़ुर जो जलसो आहे. असां तव्हां पट ते बुख दुख ते पंहिंजा घर कमकार सीड़ाए हिन जे करे आया आहियूं. बाबा क़ुर जो जलसो आहे. क़ुर ॿुधी अचूं, क़ुर जो दीदार करे अचूं. अज़ीज़ाने गिरामी जेका मूं आयत तव्हांजे साम्हूं पढ़ी इन आयत सगोरी जे अंदरि अल्लाह ताला सभिनी इंसाननि सां मुखातिब आहे. छा फरमाई? ए इंसानो मां तव्हांजो पालनहार आहियां, मां तव्हांजो रब हां, इबादत मुंहिंजी कयो. रब छाखे चइबो आहे? जेको इब्तिदा खां वठी करे इंतहा ताईं तरबियत करे पालना करे. हाणे असां तव्हां पंहिंजे माहौल ऐं मुआशरे में पंहिंजे जिस्म खे बि ॾिसूं, पंहिंजी हिन जेकी असां तव्हांजे साम्हूं दुनिया आहे उनखे बि ॾिसूं, मथे बि नज़र कयूं, हेठि बि नज़र कयूं. इंशाअल्लाह रब सम्झ में अची वेंदो.
फरमाया अय्युहन्नास ए इंसानो जी मुझा अल्लाह छा साजेला हुकुमा मुसलमानों कसीदो आजे सामो नथो पढ़ा सिंधी किताब आजे सामो नथो पढ़ा अल्लाह जो कलाम पेरो सिपारो आ सूरत बकरा है रुकू नंबर 3 या अय्युहन्नास ए इंसानो जी मुझा करीम अल्लाह छा हुकुमा साजेला ओबुदू रब्बकुम पाजे पालनहार जी पाजे रब जी इबादत कयो। तो मुसलमानों हाने नजर क्यों था अल्लाह तबारक व तआला फरमायो तो त पैदा कंदड़ भी मां तवा जो हा तवा जे अब दादन के भी मां पैदा कयो आ रोजी जो जामिन भी मान ला नफे नुकसान जो भी मालिक मान ला वरी ता समूरन के जिंदगी वारो जहान पूरो करे वरी मुदा मोटणो आ। देखिए कुरान में अफहसिबतुम अन्नमा खलक़नाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊन। मुसलमानों तू असांखे कुदर कुले ते घुंदिया तभी ईअं न चवंदा हूं अजाइया न न कम सां पियो वञा हिन कोदर सां पानी जो मां आवादो वराईंदुमि पानी वराईंदुमि जेकॾहिं तूं असांखे वाहोलो हथ में आ अदा दे हाल साईं इन सां मां कमकार कंदुमि जेकॾहिं पीड़ी ते वियासीं को जानवर वरितोसीं थादी लाइ वरितो अथई साईं मां खीर पीअंदुमि कंहिं न कंहिं मक़सद जे लाइ पोइ मुसलमान तूं असां राति जो वेही करे पांजे खट ते जने आरामी थियूं ओॾी महिल पंहिंजे नफ़्स खां पुछूं पंहिंजे ज़मीर खां पुछूं आख़िर तूं जो दुनिया में आयो आहीं तुंहिंजो कहिड़ो मक़सदु आहे जेकॾहिं तूं असां जेका बि शइ आंदी आहे मक़सद खां फोत थी वई हटी वई त फौरी तौर ते तब्दील कंदा आहे कंदा न जेकी भी शइ हुजे मां मिसाल खण तो टाइम जाम थींदो इन करे मौजूअ खे खुटाईंदा बि हलूं जेका बि शइ असांजी तव्हांजी पुरानी थी वई मक़सद पूरो नथो थिए अब हाणे खपायोसि ॿी चेंज कयो अल्लाह असांजो छा मक़सद आहे अफहसिबतुम अन्नमा खलक़नाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊन। मुसलमानों पंहिंजी ॻाल्हि नथो कयां सोने कुरान जी ॻाल्हि अरड़ों सिपारो आ सूरत मोमिनून आयत नंबर 115 रोजाना जे बुनियाद ते जमीन ते चक्कर हण वेंदा हूं समाओ करे अचां माल दे वेंदा हूं समाओ करे अचां असां तव्हां जेकी भी दुनिया में कमकार कयूं था सभिनी जी संभाला वेंदा हूं पर मुसलमान कॾहिं सोचो भी आहे असांजे घर में अल्लाह जो कलाम पियो आहे अला ग़लति थो चवां घर में कलाम पियो आहे मथां पोटियूं लॻियूं पियूं आहिनि कॾहिं समा कयो आहे की न न पढ़ियो आहे की न न छंडियो आहे की न न दीदार कयो आहे की न न फरमे अफहसिबतुम अन्नमा खलक़नाकुम खबरदार इंसान पाण केॾो सियाणो आहे जेकर तो वारी शइ मक़सद पूरो नथी करे अबाई वेही रहो बस वाइज़ ॿुधो गंज ॾेई छॾियो जेकॾहिं तो वारी शइ मक़सद पूरो नथी करे फौरी तौर ते तब्दील थो करे इंसान छा थो के असां अजायो मोकिलियो आहे छा अफहसिबतुम अन्नमा खलक़नाकुम अबसा व अन्नकुम
इलैना ला तुरजाऊन। ए इंसान असां तोखे दुनिया में अजायो नाहे मोकिलियो, तुंहिंजो कोन को मक़सद आहे। करीम अल्लाह असांजो कहिड़ो मक़सद आहे? मुसलमान अल्लाह ताला फरमायो, छा फरमाई? वमा खलक़तुल जिन्ना वल इंस इल्ला लियअबुदून। वमा खलक़तुल जिन्ना वल इंस इल्ला लियअबुदून। असां जिन्ननि इंसाननि खे पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कयो आहे। 27 सिपारो आहे सूरत ज़ारियात आयत नंबर 56। हाणे पाण थोरो थधे दिमाग़ सां सोचूं, थधे दिमाग़ सां त जेकॾहिं असां जेका शइ वठी आयासीं पंहिंजो कमु नथी करे बेकार सम्झो वेंदो आहे। इंसान तू ही असांजो दुनिया में आयासीं, अल्लाह तू ही असांजे मथां ड्यूटी लगाई आहे, दुनिया में वञी करे मुंहिंजी बंदगी कंदो। हाणे मुसलमानो पंहिंजे अंदर जी ज़मीर अंदर जे मुफ्तीअ खां फतवा वठूं त वाकई असां पंहिंजो मक़सद पूरो कयो आहे की न। मुसलमान क़ुर अंदर ज़मीर जगाए थो। हिते न असां रहिया आहियूं न रहंदासीं, न कहिड़ो असांजो रहियो आहे न रहंदो, असांखे अॻिते हलणो आहे। त यादि रखो मुसलमानो, अल्लाह तबारक व तआला फरमायो उबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम। उन अल्लाह जी इबादत कयो जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे। छा मां पैदा कई? वाह अल्लाह, हरमेत पाण खिलक नज़र कर, छो थो नज़र करी? अल्लाह तबारक व तआला फरमायो इंसान पंहिंजी खिलक जे नज़र कर। वस्समाइ वत्तारिक़ वमा अदराक मत्तारिक़ अन्नजुमु साक़िब इन कुल्लु नफ्सिन लम्मा अलैहा हाफ़िज़ फल्यंज़ुरिल इंसानु मिम्मा खुलिक़। नज़र कर त तोखे छा मां पैदा कयो आहे? मिट्टी मां पैदा कयो आहे। मुसलमानो खोलियो अल्लाह जो क़ुरान, पंहिंजी तारीख़ पुछोसि। कॾहिं तूं ई असां कंहिंजे कावड़ जी पवंदाऊं? छा चवंदा अड़े ख़बर है थोरा कया में वरी हाणे साम्हूं मुदे थो थिए, अदा चवंदा आहियूं की न न जल्दी मेणो ॾींदा आहियूं। अल्लाह इंसान नज़रत कर छा मां पैदा कयो मां? हुवल्लज़ी खलक़कुम मिन तुराब। इंसान तोखे मिट्टी का पैदा कयो आहे। हुवल्लज़ी खलक़कुम मिन तुराब। तोखे अल्लाह मिट्टी का पैदा कयो आहे, पोइ अल्लाह तोखे नुतफ़े का पैदा कयो आहे, पोइ अल्लाह तोखे जवान बनायो आहे। हाँ तुम लितबलगू अशुद्धकुम। अल्लाह तोखे जवान बनायो। से छा मां बनाए, कीअं बनाए, छा में बनाए? अल्लाह ताला फरमाए इंसानो पंहिंजी खिलक ते नज़र कर। फी बुतून उम्महातिकुम खल्क़हुम मिन बाद खल्क़ फी ज़ुलुमातिन सलास। टिन ऊंदाहिन में पैदा कयो मां तुंहिंजी अम्मा जे पेट में, तुंहिंजो सॼो जिस्म ठहे पियो। पहिरियों नुतफ़े मझां कमज़ोर पाणी मझां अल्लाह तोखे खून बनायो, खून मझां गोश्त बनायो, गोश्त मझां हॾनि जो लोथड़ो बनायो, हॾनि जो पिंजरो बनायो। वरी अल्लाह तबारक व तआला फरमायो उन जी असां मथां खल ठाहीसीं। मुख़ल्लक़ातिन क़ुरान जूं ॻाल्हियूं
मुखल्लक़तिन व गैर मुखल्लक़ा लिनुबय्यिन लकुम व नुक़िर्रु फिल अर्हाम मा नशा इला अजलिम मुसम्मा। अल्लाह ताला फरमाए इंसान असां तोखे माउ ते रहमत में रायोसीं पर फी ज़ुल्मातिन थलाथ टिन उंदाहनि में। हाणे जॾहिं ॿा पैदा थियो जेकॾहिं ॿकरी जो फर ॼमंदो आहे शाम जो ठेंग टपा पियो ॾींदो आहे की न? जेकॾहिं मेंह जो फर मेंह जो बच्चो ॼमंदो आहे शाम जो ठेंग टपा पियो ॾींदो आहे। पर इंसान या अय्युहन्नास इन्ना खलक़नाकुम मिन ज़अफ़। इंसान असां तोखे कमज़ोर करे पैदा कयो आहे छाते तो मगी करी वरी फरमाए तू ॿार हुई तुंहिंजे मथां कोई कलम लागू कोन्हे अदा ॿार हो पर हाणे जवान थी हाणे तुंहिंजे मथां लाज़िम आहे। जवान थी हाणे तुंहिंजे मथां लाज़िम आहे त मुंहिंजो थी वियो शैतान जे लड़े न लॻजा छो त उहो बि पुठियां लॻल आहे। कॾहिं कंहिंजे माण्हू पुठियां लड़े हूंदा आहिनि छा चवंदा बचाव कजां मौलाना मतां राति जो वियो हुई बाबा राति रही थो पवां अदा की न? अल्लाह जे फरमाए तव्हांजे पुठियां बि लॻल अथव हिकिड़ो कहिड़ो लॻल आहे? शैतान लॻल आहे जेको सिधे रस्ते ते वेही रहंदो। बहरहाल मां अर्ज़ु पियो कयां अल्लाह तबारक व तआला फरमायो इंसानो खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदा। अल्लाह तव्हांखे हिकिड़ी नफ्स मथां पैदा कयो आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम अब्बा वेही रहो बाबा वेही रहंदो वाइद ॿुधंदो इहो बहितर आहे। ثم جعل منها زوجها वरी उन्ही मथां अल्लाह ताला फरमायो घरवारी पैदा कईसोसि वअंज़ल लकुम मिनल अनआमि समानियत अज़वाज। वरी तव्हांजे लाइ जानवरनि मथां 8 क़िस्म बनायासीं मिनव्वान इस्नैन व मिनल माज़ इस्नैन। अॻिते अल्लाह ताला फरमायो यख़्लुक़ुकुम फी बुतूनि उम्महातिकुम। ॿाहिरियूं मशीनियूं न आयूं अल्लाह तो वारी कारीगरी पाणी ते पियो करे पर माउ जे पेट जे अंदरि फी बुतूनि उम्महातिकुम ख़ल्क़न मिन बाद ख़ल्क़ फी ज़ुलुमातिन सलास। अल्लाह ताला फरमाए 3 दाहिल में पियो कारीगरी करे याद यारी ज़ालिकुमुल्लाह इहो तव्हांजो रब अथव। ज़ालिकुमुल्लाह रब्बुकुम इहो तव्हांजो रब अथव। मुसलमानों जो जंहिंजी बि पुठियां लॻूं सभु नौकर आहिनि। क़ुर में लिखे सिज इंसान जे लाइ नौकर आहे चंड इंसान जे लाइ नौकर आहे ज़मीन इंसान जे लाइ नौकर आहे। हाणे पोइ माण्हू जो नौकर जे पुठियां लॻे पंहिंजे मालिक खे छॾे ॿुधायो असां वटि उन जो फ़ैसिलो छा आहे? लिखे क़ुर सख़र शम्स वल क़मर सख़र शम्स वल क़मर। अल्लाह ताला ने फरमायो इंसानो अल्लाह दे लाइ सिज खे मुसख़र कयो आहे। अल्लाह तव्हांजे लाइ चंड खे मुसख़र कयो आहे पर फरमाए इंसान नज़र त कर सभु मुंहिंजी इबादत में अथई। वण आहिनि वण ते निहारियो वण तव्हांजे पुठियां अॻियां आहिनि हीअ क़यामत जी सूरत में आहिनि हीअ अल्लाह जे साम्हूं क़यामत जी सूरत में तस्बीह बयान कनि था पिया। पखी पुकड़नि सभु को पंहिंजे तारीफ़ में आहे। फरमाई वई मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दि वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम। अल्लाह ताला फरमायो समूरी मखलूकात
अल्लाह दी तारीफ में आ, अल्लाह दी हमद में आ। वलाकिल्ला तफ़क़हून तस्बीहहुम, लेकिन खुदा उन जी तस्बीह के तव्हां नथा समझी सको। विदायत में फरमाए इंसानो छा नथा ॾिसो, मिसाल करे सम्झाई। अदा वेंदा आहियूं न रोज़ाना ज़मीन ते वेंदा आहियूं चकर ते, ऐं वञण बि खपे। अल्लाह जी मिसाल ॾिनो, इंसान जंहिं धरती ते घुमी थो, जेके वण तुंहिंजे ज़मीन पोख में आहिनि, जेके सलाह तुंहिंजे ज़मीन मां निकिरनि था, इहे मां ख़ालिक अकबर जे ड्यूटीअ में आहिनि। क़ुरान जी ॻाल्हि सची आहे। अलम तरा अल्लाह यस्जुदु लहू मा फिस समावात व मा फिल अर्द वश्शम्सु वल क़मर वन्नुजूमु वल जिबाल वश्शजरु वद्दवाब वकसीरुम मिनन्नास वकसीरुन हक़्क़ अलैहिल अज़ाब। मुसलमानों 17 सिपारो सूरत हज आयत नंबर 18 है। इंसान छा नथो ॾिसी यस्जुदु लहू मा फिस समावात, अल्लाह के सजदो था कन जेको कुछ आसमानन में आ, जेको कुछ ज़मीनन में आ। नबी जे फरमाया मां आसमान ते विस मिराज वारी रात, तकादु समावात यतफत्तरुन मिन फौक़िहिन्ना वल मलाइका युसब्बिहून बिहम्दि रब्बिहिम। मुसलमानों सूरत शूरा है आयत नंबर 3। अल्लाह ताला फरमायो करीब हो त आसमान फाटी पवे। नबी फरमाया आसमान चिकट पियो करे, वज़न जे करे कासे चिकट कने छाजे करे युसब्बिहून, किराट जेतरी भी जाए को नहीं जिते रब जा मलाइका तस्बीह में न हुजन, जिक्र अज़कार में न हुजन। हाणे पाण सोचूं मलाइका खाइण खां भी पाक, असां तव्हां सिज मां फ़ाइदो असां वठूं, चंड मां फ़ाइदो असां वठूं, जानवर मां फ़ाइदो असां वठूं, रब जे धरती मां फ़ाइदो असां वठूं। अल्लाह अशरफुल मखलूकात इंसान के बनायो। मुसलमानों हाणे पाण पंहिंजी ज़िम्मेदारी पूरी कयूं था की न? हाणे आज़ान अचे न पोइ ओॾी महिल अंदरि वारे मुफ़्ती खां पुछिजो अल्लाह सतो था की न? कहिड़ा मक़सदु न आहे अंदरि ज़मीर जी जॻह न आहे अल्लाह जो कलाम। पोइ ओॾी महिल पुछूं त वाकई शाम जो होटल ते पाबंदी था वञूं त मस्ती वञूं था की न? नमाज़ थिए आज़ान अचे पोइ ॾिसो त मुसलमान घणा था अचनि, ड्यूटी पूरी कयूं था की न? अल्लाह जो कलाम फरमाए थो सभु ड्यूटी पूरी कनि था पर इंसान पोइते आहे। छा फरमाए वशम्सु वल क़मर वन्नुजूम वल जिबाल वश्शजरु वद्दवाब वकसीरुम मिनन्नास। सिजु चंद्र सितारा वण टिण पखी पुखण सब खुदा जे तारीफ में। फरमे कसीरुन मिनन्नास, इंसान मजा भी घणा अल्लाह जी इबादत में, पर घणा अहिड़ा आहिनि कसीरुन हक़्क़ अलैहिल अज़ाब, घणनि जे मथां अल्लाह जो अज़ाब लाहिक़ थींदो। तो मुसलमानों असां कंहिंजा आहियूं ॻाल्हायो ॾाढा अल्लाह जा, रब जी ड्यूटी भरींदासीं। अल्लाह ताला फरमायो ॿिया पंहिंजी ड्यूटी खां कॾहिं नथा कतराइनि। फरमाए सिज ते निहारियो तव्हां लशम्सु यंबग़ी लहा अन तुदरिकल क़मर वलल लैल साबिक़ुन नहार। हेॾे तवजो कयो। हमें सिज ऐं चंड्र
एक बे का अगु नथा कढन। एकड़ो वाक्यो अचे तो को बुजुर्ग सगोरो के जाए ते के दहरे ऐलान कयो त मुंहिंजा सवाल आहिनि। अब आए तवजो तवजो आहे न, चंद सवाल आहिनि, जेकॾहिं मूंखे कोई ॾेई वियो त मूंखे क़त्ल करे, न त जे नथो ॾेई सघे त मां हुनखे क़त्ल कंदुमि। उन इलाइक़े में खोड़ माण्हू मुर्तद पिया थियनि। मुस्लमान हुननि आलिम जो क़दुरु कयो जेके असांजे ईमान जा मुहाफ़िज़ आहिनि। 5000 4000 ते 10,000 ते 8,000 ते ताईं असांजे मस्जिद खे आबाद कयूं वेठा आहिनि, ताईं असांजे बच्चनि खे क़ुर पढ़ाइनि था। उन्हनि जो क़दुरु कयो। जॾहिं हलिया विया पोइ ख़बर पोइ पवंदी। पोइ त ऐलान थियो को आलिम कोन हो जेको हुन सां मुक़ाबिलो करे। खोड़ माण्हू अहिड़ा हुया जेके पोइते पिया वञनि। नेठ कंहिं बुज़ुर्ग खे ख़बर पई आहे ग़ालिबन हज़रत इमाम आज़म इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जो शागिर्द आहे। जॾहिं ख़बर पई त उन दहिड़े क़िस्म जे माण्हू एतिराज़ कया आहिनि, मुस्लमान कोई जवाब नथो ॾेई सघे छो त चैलेंज वधी आहे। उन बुज़ुर्ग खे ख़बर पई, पंहिंजे काफ़िले वारनि खे चवे थो तव्हां इते रहियो, मूंखे थोरो कमु आहे, मां हेॾां थी अचां थो। उते जॾहिं पहुतो आहियां उन मेड़ाके में पहुतो आहियां, पर में इन सुवालनि जा जवाब मां ॾींदुमि। मुला वीचारो सादो, पटको बि सादो, लिबास बि सादो। हुन चयो मुला मरी वेंदे, सुवालनि जी ख़बर अथई कहिड़ा आहिनि, चैलेंज ख़बर अथई कहिड़ा आहिनि। आख़िर नतीजो छा आहे थी, कहिड़ो बि हुजे मां हुन जे लाइ क़बूल आहे। जे बुज़ुर्ग सोची सम्झी जवाब ॾिजां। उहो चवे थो जेकॾहिं मूंखे जवाब ॾेई वियो त मां हुनखे क़त्ल कंदुमि, मूंखे जवाब ॾेई वियो त मूंखे क़त्ल करे। जेकॾहिं जवाब न ॾेई सघियो त मां हुनखे क़त्ल कंदुमि। जी क़बूल आहे। माण्हुनि जा लश्कर गॾु छा वॾियूं जमातूं गॾु थियूं, मुक़ाबिलो ॾिसूं, मुनाज़रो ॾिसूं। मुस्लमानो उन बुज़ुर्ग खां पहिरियों जेको सुवाल कयो आहे, साईं ॿुधायो त सही मशरिक़ खां मग़रिब ताईं पंधु घणो आहे, ओभर खां ओलह ताईं पंधु घणो आहे। अल्लाह वारो फरमाए थो हिकिड़े ॾींहं जो आहे। नारा लॻी आहे, सही आहे कीअं? हिन जे करे सिज जॾहिं सुबुह जो निकिरंदो आहे, कॾहिं ॾेढ ॾींहं न लातो अथई, कॾहिं 2 ॾींहं न लाता अथई, बल्कि सुबुह जो निकिरंदो आहे, शाम जो लहंदो आहे। वरी ॿियो सुवाल थो करेसि, साईं भला ॿुधायो ज़मीन खां वठी करे अर्शनि ते पंधु घणो आहे? पर हिकिड़ी पलक जो पंधु आहे। हाँ हिकिड़ी पलक जो कीअं? जॾहिं बि मज़लूम आ कंदो आहे, मज़लूम दा कंदो आहे, फौरी तौर ते अल्लाह तबारक व तआला वटि दा पहुचंदी आहे। हिकिड़ी पलक जो पंधु आहे। आख़िरी सवाल ते साईं ॿुधायो त सही अल्लाह जो मौक़ा दे आहे। उन बुज़ुर्ग उन बादशाह खे फरमायो जल्दी कयो, काठियूं गॾु कयो, बाहि ॿारियो। बाहि ॿरी वई, दरे खां पुछई ॿुधाए त सही बाहि जो मौक़ा दे आहे। बाहि जो मुंहुं मथे बि आहे, हेठि बि आहे, जाॾे ताॾे आहे। पोइ फरमे आई नमा तो वल्लू फसम वजहुल्लाह। पोइ काॾे बि तामो कयो, अल्लाह खे ओॾे लांदो। फरमे तलवार घुरायो, फौरी तौर ते न ज़िंदगी जी मुंडी लाथी वई। केतिरनि माण्हुनि जो इन ईमान इन आलिम हुजण जे करे ईमान बची पियो। मुस्लमान हक़ जो क़दुरु कयो। अल्लाह जी फरमाए जाल हक़ व ज़हक़ल बातिल, हक़ पहुतो बातिल भॼी। तमार जो पियो क्या सिज पंहिंजी ड्यूटी में पूरो आहे। मुस्लमानो पुजने असां तव्हां रब जा थी वेंदासीं। मकान लिल्लाह कान अल्लाह ला, पोइ जेको रब जो थी वेंदो आहे रब उन जो थी वेंदो आहे। मिसाल क़ुरान में वठूं, जेको रब जो थी वेंदो आहे रब उन जो थी वेंदो आहे। समूरियूं धुरियूं भरी जेकॾहिं उन जे मुखालिफ़ थी बीहनि, उन जो वार वंगो न करे सघंदा। क़ुरान खे पुछो। अॼुकल्ह चवंदा साईं असांजा मसाइल आहिनि,
जनाब इब्राहिम खलील मुसलमानों पूरी कौम एकड़े पासे आ जनाब इब्राहिम अलैहिस्सलात वसलाम मुनाज़रे देला निमरूद वरतो अचे बादशाह सां मुहादो अटकाइण सोलो कोने हित त पांजी तकरीर रखण सोली पर असेंबली में तकरीर रखण दुखी उन्हनि बुजुर्गन के शाबाश ॾियो जेके सब उन्हीं जे साम्हूं असेंबली में अची करे असेंबली जे फ्लोर ते सभिनी खे ललकारनि था हिते मुला जवाब रखण सोलो पर कंहिं वॾेरे सां बस बाबा त याद रखो मुसलमानों असेंबली हाल में वजीर आजम के ललकार सदर के ललकारणो या हजरत इब्राहिम जी सुन्नता कंहिंजी सुन्नता असांजा कायद उन सुन्नत के जिंदा कन था पिया कि उन सिर तरी ते रखी करे निमरूद खां न पियो ॾिजे अॼु बि असांजी क़यादत अल्हम्दुलिल्लाह कंहिंखां बि कोन था ॾिजऊं छो त नफ़े नुक़सान जो मालिक केरु आहे ॻाल्हायो ॾाढा तव्हां ॻाल्हायो त क़ुर खां पुछां मुझा दिल पर जेकन तोखे का तकलीफ़ पहुचे फला काशिफला कोई न टारी दई अला तकलीफ़ ॾियण जो केरु आहे मालिक ॻाल्हाए ॾाढा अल्लाह वही युरिदका बिखैरिन फला रद्द लिफज़लिhi वही युरिदका बिखैरिन फला रद्द लिफज़लिहि मुझा महबूबा जेकन तोखे का भलाई पहुंचे कोई कोने जो न भलाई के तारे मुसलमानों यारों सी पारो आ सूरत यूनुस आयत नंबर 170 मुनाज़रे पहुतो अचे वो मुनाज़र अल्लाह से कुरान में जिक्र कयो आहे जेको निमरूद सां हज़रत इब्राहिम कयो अलम तरा इलल्लज़ी हाज इब्राहिम हज़रत इब्राहिम अल्लाह जो एडो सच्चो आशिका हिकड़े मर्तबे मलाइक सगोरो इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम आज़माइण आयो कलमात पढ़े सुभानअल्लाह व बिहम्दिही सुभानअल्लाह सुभान दिल मुल्क वल मलकूत सुभान दिल इज्जत वल अज़मा वल हैबत वल कुदरा वल किबरिया वल जबरूत दादा वणियस अदा रब जो कलाम वणे तो केंदा न अल्लाह जी तारीफ़ मुला जे ज़बान में कुछ कोने को यो रब जी तारीफ़ जे करे वेठा ॻाल्हि करण वारो कहिड़ो बि हुजे असां हिन कलाम खे ॾिसंदासीं निकिरे ज़बान मथां पोइ इब्राहिम के चयो ज़ादा वरी त ॿुधा ॾाढी रब जी तारीफ़ वणे थी इब्राहिम रब जी तारीफ़ मुफ़्त जी कान्हे ईअं तोखे ॿुधायां बकरियूं दे त पोइ जनाब इब्राहिम अध बकरियूं ॾिनसि वरी वे कलमात ॿुधाई मुसलमानों असां तव्हां तो खुश नसीब हूं जो रब जी तारीफ़ भी ॿुधूं था त मानी भी खायो था वञूं अदा न ख़िदमत थिए थी के न रब जी तारीफ़ ॿुधूं था ख़िदमत भी थिए थी वो रब जो रिज़्क़ आहे त याद रखो मुसलमानों वरी कलमात ॿुधाईंसि इब्राहिम बकरियूं त पूरियूं थी वई हाणे छा ॾींदे जनाब इब्राहिम चयो मांखे अल्लाह जा कलमात ॿुधा मांखे धनार जी तोखे ज़रूरत पवंदी मांखे धनार करे रखो अल्लाह जा कलमात ॿुधाई थी इब्राहिम माल मूंखे नथो खपे मां अल्लाह जो फ़रिश्तो हां अल्लाह जो फ़रिश्तो हां तोखे आज़माइण आयो हुम
तुझी केतरी अल्लाह सा मोहब्बत तमार जो पियो क्या जनाब इब्राहिम खलील जंहिंजो रब ताड़े ॻाल्हायो तंहिंजो सभु हाणे हितां तकरीर शुरू आहे जंहिंजो रब तंहिंजो सभु जेका मां अरबी में बात पई मन कान लिल्लाह कान अल्लाह इन जो तर्जुमो इहो ई आहे जेको अल्लाह जो थींदो अल्लाह उनजो थींदो आहे हाणे असां रब जा थी था ॾिसूं जंहिंजो रब ॻाल्हायो था हाणे आवाज़ तव्हांजो ॿुधणु चाहियां थो जंहिंजो रब जेसी सभिनी जो आवाज़ न ईंदो तेसी मां इहा पियो चवंदुसि जंहिंजो रब तंहिंजो सभु हाणे ॾिसजां त सही अल्लाह पंहिंजी कलाम में कीअं मिसाल ॾेई करे सम्झायो आहे जंहिंजो मां थी वेंदो आहियां हुकूमत बि हुनखे कुझु नथी करे सघे देखें अलम तरा इलल्लज़ी हाज इब्राहीम फी रब्बि अन आताहुल्लाहुल मुल्क इज़ क़ाल इब्राहीम रब्बियल्लज़ी युह्यी व युमीत क़ाल अना उह्यी व उमीत क़ाल इब्राहीम फ़इन्नल्लाह याती बिश्शम्स मिनल मशरिक़ फ़ाति बिहा मिनल मग़रिब मुसलमानों पियो सिपारो सूरह बकरा के आयत नंबर 258 मुंहिंजा महबूब था तो न जातो उन वक्त के जंहिं वक़्त में जनाब इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम सां पंहिंजे रब जे बारे में झगड़ो पिया कनि कहिड़ो इज़ क़ाल इब्राहिम रब्बियल्लज़ी युह्यी व युमीत यानी इब्राहिम चयो मुंहिंजो अल्लाह उहो आहे जेको जियारे बीठो तुम्हारे बीठो अदा जियाण मां त केरु आहे अॼु वरी छा चवंदा आहियूं साईं जियाण वारे खां मारण वारो वेठो आहे न मारण वारे खां जियाण वारो वेठो आहे मुस्लमान इहे लफ़्ज़ न चओ जियाण वारो बि उहो आहे मारण वारो बि उहो आहे युख़रिजुल हय्य मिनल मय्यित मुख़रिजुल मय्यित मिनल हय्य ज़ालिकुमुल्लाह फअन्ना तुफ़कून काॾे था फिराया वञो मां अल्लाह आहियां जियाण वारो बि मां त मारण वारो बि मां न चवंदा को त फलाणे जियाण वारो मारण वारो न मां अल्लाह आहियां तव्हांजो हेॾे मुदे जो को अल्लाह ताला फरमाए थो पोइ मारद पियो कयां इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के न निमरूद चयो त उहजी बि उमीद मां बि त जियारींदो आहियां मां बि त मारींदो आहियां कीअं मारींदो आहियां कीअं जियारींदो आहियां ॿ शख़्स मोकिलियईं ॿ घुरायूं हिकिड़ो आयो जंहिं ते फांसी जो ऑर्डर आहे ॿियो आयो कैदी जंहिंजे मथां आज़ादी जो ऑर्डर आहे आज़ादी वारे खे क़त्ल कयईं हुनखे छॾे ॾियनि थी ॾिसो मां बि त मारियो न इब्राहिम चयो हीअ क़ौम ई न सम्झंदी हिन क़ौम खे दलील जे मैदान मारणो आहे पोइ छा थो चएसि क़ाल इब्राहिम फ़इन्नल्लाह याती बिश्शम्स मिनल मशरिक़ मुंहिंजो अल्लाह उहो आहे जेको सिजु ओला ओभर खां उभारींदो आहे ओला ॾांहुं लाहींदो आहे हाणे तूं हिन जे उबतड़ करे ॾेखार फ़ाति बिहा मिनल मग़रिब तूं हाणे भला ओला खां ते न के आण अल्लाह ताला फरमाए फ़ुबहितल्लज़ी कफ़र पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाए काफ़िरनि जा मुंहुं हैरान परेशान थी विया सभिनी जा मुंहुं लही विया हाणे कहिड़ो जवाबु ॾियूं पोइ बातिल जॾहिं दलील में मार खाईंदो आहे न अॼु बि बिरादरी में जेकॾहिं फ़ैसिले में कंहिं मार खाधी न पोइ चवंदो त हाणे हिन खां पलांदू कीअं वठां अदा ग़लति थो चवां पोइ जेकी भूरी में आहे उहा कराईंदो
जेकी बकरिया वक़्त राईंदो अब फ़ैसिलो थियो आहे बसि ठीकु आहे न सच ई आहे त फ़ैसिलो पंहिंजे भले ॾोही थियूं तॾहिं अबा ठीकु अदा आईंदा न थींदो इनशाला मोहबत वंडिजी वेंदियूं पर जेकॾहिं ग़लति हुजे बि थी त मां हक़ ते हशर हुनजो ईअं थींदो जीअं निमरूद सां थियो ॾिठई बि सही दलील ते इब्राहिम पर पोइ बि ज़िद ते रहियो हाणे छा थो ऐलान करे कालू हर्रिक़ू वंसुरू आलिहतकुम साड़ियोसि पंहिंजे महबूदनि जी तव्हां मदद कयो बाहि बरी एॾी बाहि बबड़ थी जो जंहिंजी जेकॾहिं कोई आस हुई त बास पिया बासनि बाबा जेकॾहिं मुंहिंजो फलाणो कमु थियो त पोइ मां बास बासींदुसि त मणु खन इब्राहिम जे साड़ण जे लाइ बाहि जे काठियूं ॾिनमि चंदो एतिरे ताईं बाहि बबड़ थी जो किलोमीटरनि ताईं उलमा लिखियो त कोई बि उनजे पखी वेझो न पियो वञे मथां उनजे को पखी न पियो वञे नेठि इब्राहिम अलैहिस्सलातु वसलाम जूं हथ पेर ॿधी बाहि में था उछलनि मलाइकनि सगोरनि खे ॾिठो अर्ज़ु कयो जिबरील साईं मां भला वञांसि पर में वञो मीकाईल साईं मां भला वञांसि पर में वञो सभु वञो शौक़ु कयो पूरो इब्राहिम मुंहिंजो एॾो ख़लील आहे जो तव्हांजी नज़र ई कोन कंदो विया अर्ज़ु कयो इब्राहिम असां आया हूं मदद जे लाइ हुकुम कर फरमाए तो हज़रत इब्राहिम तव्हां मुंहिंजी मदद जे लाइ आया हो मदद जी लाइ अल्लाह चयो आहे की न पंहिंजी मर्ज़ी सां आया हो या अल्लाह जी मर्ज़ी सां आया हो जो आया त अल्लाह जी मर्ज़ी सां आया त अल्लाह जी मर्ज़ी सां जो त अल्लाह जी मर्ज़ी खां सिवा कोई कख पन नथो चुरे बाक़ी मदद पंहिंजे तरफ़ां था कयूं पर में हलिया वञो काई ज़रूरत कान्हे उहो अल्लाह मूंखे ॾिसे थो जंहिंजो रब ॻाल्हायो जंहिंजो रब तंहिंजो सभु पीउ बि चवे पियो इब्राहिम सड़े त जान छुटे कबीले वारा बि चवनि पिया इब्राहिम सड़े रियासत भी चवे पई इब्राहिम सड़े पर अल्लाह तबारक व तआला फरमायो मां पियो चवां इब्राहिम बचे छो त मौत हयाती कंहिंजे वसा अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात मौत हयाती के पैदा कंदड़ ज़ात अल्लाह दिया मुसलमानों हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम बाहि में वञे थो पियो छो त समूरी शइ जो कंट्रोल अल्लाह जी वस में आहे इहे कोन थी मौजा मलाइको वारो कयो ए आसमान खे हुकुम न कई बारिश बरसाए करे बाहि खे थधो कयो वञे न माण्हू चवंदा बारिश वसी तॾहिं थधी थी न इन बाहि मथां सलाहियत ख़तम थो कयां बाहि मथां सलाहियत साड़ण वारी ख़तम कई बाहि बबड़ हुई या नारु कूनी बरदं व सलामा अला इब्राहिम ए बा थधी थी वञ पर सलाम दीवारी हाणे बाहि भी बर्फ का थधो बनाए तभी खुदा का दरा हुक्म जी देर ही न हुक्म जी बंदी आ फरमाए मां खुदा जी समूरन हुक्म तो कहां पूरा था कन पर इंसान तू अलाए छो अकीमुस सला अतंदा ने कुरान में हुक्म है कि न अकीमुस सला नमाज के काम कयो आतो ज़कात के अदा कयो अदुल अमानात अमानत हवाले कयो हुकूक पूरा कयो कूड़ी शाहिदी न दो अदल इंसाफ कयो कुरान में हुक्म आहिन के ना आहिन के न बाहि पंहिंजो जज्बो छॾे वई इंसान नथो छॾे बाहि साड़ण वारी कुवत वा छॾे वई रब जो कुरान तो फरमाए अॼु असां छो या नारु कूनी बरदा
कसीदो आज सामो नथो पढ़ा अल्लाह जो कलाम सतरो सी पारो सूरत अंबिया है यार कोनी बरोदा ए बा जी मोदा करीम अल्लाह खलकल भी मातो जी हाँ हुकुम भी तो जो हलंदो बरोदा थदी थी वम जी मोदा अल्लाह थदी थी हम सलामा खबरदार एडी थदी न थदा जो सोने इब्राहिम के सी थे सलामा सलामती वारी अबा ठीक है ना सजी राजो कादे हो गाला दाड्या सारण देला जंहिंखे रब रखे गाला तके केरु चखे अल्लाह चाहे पियो इब्राहिम बच्चे इब्राहिम मझा इस्माइल के पैदा करे इस्माइल जी नस्लबा नबीअन जो सरदार आमिना जो लाल सईदुल अंबिया खातमुल अंबिया पैदा फरमाए करे बैतुल मक़दस में सबने नबीअन के इमाम बनाए करे अरशे मुअल्ला जो दीदार कराइंदो मास जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे जंहिंजो रब तंहिंजो सबाजा इब्राहिम जो ॿार वांगुरु करे सघिया न वरी अॻिते हलो उन जनाब इब्राहिम दुआ घुरिया रब्बि हबली मिनस सालिहीन ओ मुझा करीम अल्लाह ओ मुझा करीम अल्लाह मुखे नेक साले औलाद अता फरमा अल्लाह ताला फरमाए फबशरना इसहाक व मिन वरा इसहाक याकूब इसहाक दिनो सूस खुशखबरी बुधाई सीस इसहाक का बाद में पोटो भी दींदा सही हुदई तसल्ली छो तो खलील हो ना तो याद रखो मुसलमानों पर अल्लाह तबारक व तआला इस्माइल ज़बीहुल्लाह हजरत हाजरा जे बतल मा दिनो उता निकतो फामन लहू लूत वकाल इन्नी मुहाजिरुन इला रब्बी इन्नहु वल अज़ीज़ुल हकीम चे बाबा हाने हलां तो ता जेका कई जो कई पो न बाए कला गुज़ार बनायो एतरे ताईं उलमा लिखियो त जदे निमरूद दिठो त हजरत इब्राहिम अलैहिस्सलात व सलाम जे ला बाह गुलजार बनी त पो दुआ तारीफ लफ्ज करी निअम रब्बु रब्बु इब्राहिम वाह जो रब्ब इब्राहिम जो रब्ब टी ढगियूं अल्लाह जे नाले ते खेरा त कयूं घणियूं टी ढगियूं पर ईमान ना दईस जहन्नम जो बल बनी ईमान ना दईस जहन्नम जो बल बनी करे बनी तो याद रखो मुसलमानों मार जो पियो क्या जंहिंजो रब तंहिंजो सब जनाब इब्राहिम अलैहिस्सलात व सलाम के अल्लाह तबारक व तआला इस्माइल अलैहिस्सलात व सलाम दिनो पो जी मुझा अल्लाह हाणे वञो हिनखे छॾे आ काथे बेवादिन गैरि ज़ी ज़र्अ इंद बैतिकल मुहर्रम रब्बना लियुक़ीमुस सलाह अजो असां पंहिंजे औलाद जे लाइ सोचींदा आहियूं कहंदा न हलाल आयो तभी ठीक हराम आयो तभी ठीक पंहिंजी हुजे पराई हुजे ॿियनि जी ज़मीनुनि ते कब्ज़ा कंदासीं बन्ना कोरे पंहिंजूं ज़मीन वधाईंदासीं खाता फेराईंदासीं छा आहे त मुंहिंजे औलाद जो पुठियां छा थींदो हेॾो खोलियो अल्लाह जो क़ुरान असबाब सभु ख़तमु आहे नंढड़ो मासूम आहे अञा ॿंधणनि में आहे अञा खीर ते आहे जी मुंहिंजा अल्लाह वञ छॾे थी काथे रब्बना क़ुरान जी ॻाल्हियूं मज़ो अचे थो कंदा न बसि कयूं थकिजी विया हूंदो त हिते ब्रेक ॾियूं रब्बना इन्नी अस्कनतु मिन ज़ुर्रियती बिवाद ए मुंहिंजा अल्लाह अहिड़ी वादी में रहाए आयो आहियां जो काथे भी कोई वण नजर नथो अचे का पोख नजर नथी अचे
अल्लाह पानी नजर न तो अचे अल्लाह रुगो रेतिया पहाड़ी पहाड़ पथरीलो मैदान रब्बना इन्नी अस्कन्तु मिन ज़ुर्रियती बिवाद गैर दी ज़र्अ। अल्लाह तुझे घर वटे एड़ी जगह में रहायो मान जिथे काई पोक काने हाथों ना होते साईं मौलाना लोचड़ो बताए ना मां हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदो आहियां त रिज़्क़ जो ज़िम्मो अल्लाह खयो आहे कंहिं खयो आहे अल्लाह इहा असांखां पुठियां कोन थींदी त अल्लाह थी फरमायो तव्हांखे ईअं कोन था असांखे कमाए खारायो कंदा न इबादत जो ज़िम्मो असां खयो आहे हाणे असां पंहिंजो पूरो को अल्लाह पूरो कंदो पोइ 4 मवाली हुया वेठा पाण ते बुंड ते कचहरी पिया कनि ॻाल्हि जेके छॾियमि उते वरी यादि ॾियारिजो इंसान मथां विसर थी वञे बसि हाणे आख़िरी ॻाल्हियूं पूरो था कयूं पाण में वेठा हा सलाह पिया कनि अदा पैसा 200 रुपया आहिनि हाणे हिन मज़ा वज़म वठूं या मानी खाऊं हिकिड़नि ते साईं अदा हिन मां वज़म वठो छो त मानीअ जो ज़िम्मो अल्लाह जो आहे कंहिंजो आहे ॻाल्हि आहे ॾियां क़ुर में लिखी वमा मिन दाब्बतिन फिल अर्द इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा जेका भी चुरंदड़ फुरंदड़ शइ आहे सभिनी जो रिज़्क़ अल्लाह जे मथां आहे पोइ बाक़ी वज़म जो ज़िम्मो अल्लाह जो न आहे वज़म पंहिंजे पैसनि मां कयो मानी अल्लाह खाराईंदो हमरा हिकिड़ो हिन जे पुठियां ॾिसे पियो ॾिसां ॿुधां पियो ॿुधे पियो ॾिसां ॾाढो अल्लाह हिन खे कीअं थो खाराए यकीन त सभिनी जो हूंदो आहे पर हिकिड़ो दिली तस्कीन जे लाइ चवंदा आहियूं त कीअं थो अल्लाह खाराए पोइ हुन भरिसां होटल आहे जिते चंद ऑफिसर आया आर्डर ॾिनो टेबल ते मानी लॻी किस्मे किस्मे हुनमें ताम हा टेबल ते मानी लॻी बस थी फौरी तौर ते हुनने फोन आई अदा को तव्हांजो को फुतगी थी विया या को मसइलो थी वियो वारो को जल्दी अचो हाणे एमरजेंसी में मानी किथे वणंदी हमारा थिया होटल आहे बाबा बिल ॾींदो मानी तव्हांजी घणो या खाओ हाणे पैसा जो ॾिनऊं त पाण चवंदा कीअं होटल वारे खे ॾियूं ॾिठूं केरु कोन्हे ॾियो हमारा बुंड ते वेठा दूंदो हलो मानी लिखाओ पैसा ॾे ॾिन त अल्लाह मवालनि खे बि खाराए बसि न कराईंदो त मां अर्ज़ु पियो कयां इब्राहिम उते अहिड़ी वादी में छॾिया किथे का बि शइ न हुई पोइ अर्ज़ु कयईं ओ मुंहिंजा अल्लाह पहिरियों पहिरियों जेको फ़िक्र पियो करे दीनदारी जो फ़िक्र पियो करे असां तव्हां बि पहिरियों पहिरियों फ़िक्र कयूं पंहिंजे औलाद खे सोणी तालीम ॾिनी आहे के न तरबियत कई आहे के न जेकॾहिं तालीम तरबियत कई आहे मुसलमानो कॾहिं बि बुख त मरंदा अहिड़ो वाक़ियो हिकिड़ो उमर बिन अब्दुल अज़ीज़ जो बि अचे थो उनखे पुट हुया कुझु पोइ कंहिं चयसि अरे पंहिंजे औलाद जे लाइ कुझु करे वञ फर में नेको सालो बनायो आहियां न इंशाअल्लाह रब कंदो त इन्हनि खे ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदा वरी उनजे भरिसां ॿियो बादशाह हो उहो वरी पंहिंजे औलाद जे लाइ हर शइ करे वियो कुदरत अल्लाह जी हू जो हले वियो त हिन जे पुट ने ऐं जो तबाही कई नशे पते में सॼी खपाए छॾियऊंसि वरी हिन खां पोइ जेको बादशाह आयो उनखे अहिड़ो माण्हू खपे पियो जेको जानदार हुजे पोइ उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह या ॿियो को बादशाह उनजे पुट खे जो ॾिठईं उनखे गवर्नर बनाई ॾाढो बहितरीन कमु कई चई यार ॿियो बि हमरा खपे वरी ॿिए भाउ खे लॻायूं वरी अदा अहिड़ो हमरा ॿियो बि खपे ॿिए सूबे में खपे वरी उनखे तव्हां त जेके 7 ई पुट आहे 7 खे गवर्नर थी विया सुहिणी तालीम हूंदी तरबियत हूंदी त इंशाअल्लाह कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदा त मां अर्ज़ु पियो कयां रब्बना लियुक़ीमुस्सलाह फजअल अफ़ीदतम मिनन्नास ओ मुंहिंजा अल्लाह अहिड़ी घर में छॾे आयो आहियां जिते काई पोक कान्हे करीम अल्लाह इन्हनि जी निमाज़ जी पार थई अल्लाह माण्हू जूं दिलियूं इन्हनि ॾांहुं मोड़जा मुसलमानो वरुज़ुक़ुहुम मिनस समरात
आखिर में तो चवे अल्लाह इन्हनि खे रिज़्क़ ॾिना फज़ल खां। मुसलमानों इन वक़्त भी मक्के शरीफ में सिवाय खजूर जे काई पोक काने, पर हर मेवो मिलंदो आहे जंहिंजो रब तेजो सब। अॻिते हलो अल्लाह तबारक व तआला फरमायो जॾहिं डुकण डोलण जहिड़ो थियो फलम्मा बलग माहु साया, जॾहिं नंढड़ो वॾड़ो थियो आहे डुकण डोलण जहिड़ो थियो आहे अल्लाह ताला फरमायो फलम्मा बलग माहु साया क़ाल या बुनय्या इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुका फंजुर माज़ा तरा। ख्वाब में ॾिसे थो त पुट मां तोखे कुहां थो। पुट छा थो चए असां जहिड़ो पिण को चयो बाबे साईं बाबा हीउ कमु करे आ पिड़ो खणी खणंदो मां थो वञा हुनखे त चओ न, हुनखे रुगो चई नथो रुगो मूंखे थो चई। पुट अहिड़ो हुजे जीअं इब्राहिम अलैहिस्सलाम जो पुट छा थो चए कुहां थो तोखे। हालांकि अहिड़ी हालत में हमारा लभई न हा न, पर फरमाई न या अबत ए मोजा बाबा इफ़ाल मा तुम मोजा बाबा कर जी अल्लाह तोखे हुकुम कयो आहे सतजिदुनी इंशाअल्लाह मिनस साबिरीन। मूंखे साबिरीन लांदे भॼंदो मां न दाहूं न कंदो मां। अॼु जेकॾहिं थोरो पीउ पुट खे चए थो अची तो दाऊं तो करे सब पारे यार गदो। अरे बाबा तो बार के मारी आए के न बाहर ही होंदे बस हाणे आखिरी गालियों दुआ करूं था। पो फलम्मा अस्लमा वतल्लहु लिल जबीन, जदे बई फरमंबरदार था हुन जे दिल में भी सिद्क़ आ, हिन जे दिल में भी सिद्क़ आ। अॼु असां मौलवी साहब फरमाईंदो आहे तो हिकिड़ी जमायत आई वो पुछंदे पिया जमायत राधा हिन मस्जिद में जमायत आई आहे। अच्छा इस मस्जिद में आई हुई है जमात, हुन दिल खे त ईंदो हू पक पियो करे हिन में आ त मां हुन में वञा तो सिद्क़ दिल हूंदी। अल्लाह ताला फरमायो त बाक़ी तव्हांजे अमाल मां वला कीअं नाल हु तक़वा मिनकुम तव्हांजी तक़वा खे मां थो ॾिसां, ज़ाहिरी कौलन खे ज़ाहिरी फिलन खे न। तो याद रखो मुसलमानों फलम्मा अस्लमा वतल्लहु लिल जबीन, जदे अल्लाह जी लाफरमाबरदार था इस्माइल के इब्राहिम लेटायो। इब्राहिम जी भी मर्जी आ कुसा इस्माइल जी भी इब्राहिम जी मर्जी आ कुहा इस्माइल जी मर्जी आ त कुसा। पर मोजा करीम अल्लाह तुंहिंजी मर्जी छा आहे हिन धरतीअ ते मर्जी इंसान जी न हलंदी। हले हा त इब्राहिम खलील जी मर्जी हले हा, अड़ा गलत तो चवां हले हा त इस्माइल जी मर्जी हले हा, पर फरमाई वमा तशाऊन इल्ला यशा अल्लाह, जे तहां चाहींदो ई न थींदो जी अल्लाह चाहींदो ई थींदो। हज़रत इब्राहिम इस्माइल जे मथां छुरी पियो हलाए। अल्लाह ताला फरमायो खबरदार छुरी सीट खसेस चार्ज खसेस उन चार्ज था कोण वारी न चार्ज खसेस मत इस्माइल के कुछ कयो थई। अल्लाह तबारक व तआला फरमायो वफदैना बिज़िबिहिन अज़ीम, हज़रत इस्माइल जी जगह ते दुंबो दिनो सूस उहो कुछ होयो उहो ज़बह थियो। जॾहिं इब्राहिम अखियुनि तां पट्टी जो लाए इस्माइल हेॾां वेठो आ दुंबो ज़िबा लॻो पियो आहे। थोरो जलाल में आयो कद सदक़त रोया इब्राहिम कावड़ न कर
गुस्सो न कर, जलाल न कर, मां खुदा तुझी सदाकत या तुझी दोस्ती पूरी कायनात के देखण पियो चाहिया। कद सद्दक़त रोया इन्ना कज़ालिका नजज़िल मुहसिनीन। एड़े नमूने सां क़यामत जेको भी मुझी वफ़ा कंदो, मुझे सिदके दिल सां मुझी इबादत कंदो त क़यामत जो दरवाज़ो खुलियलु आहे, बदिलो ॾींदो मांस। पुट भी बताए ॾिनईंस, कुर्बानी भी कबूल कयईंस, उनके नबी भी बनायईंस, उन मज़ा वरी आख़िरी नबी नबियन जो सरदार भी बनाए। त मुसलमानों असांखे घुर्जे हिन कलाम के पढ़ूं। एड़ो साथी आ वक्त जे चेंज थियण सां हिन में चेंजिंग न ईंदी आ। इन जे करे अल्लाह वारे चयो आ, बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा। बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा। ये कौल मोहम्मद कौल खुदा, ये कौल मोहम्मद कौल खुदा, फरमान न बदला जाएगा। जिस दौर पे नाज़ा थी दुनिया अब हम वो ज़माना भूल गए, औरों को जगाना याद रहा, खुद होश में आना भूल गए। मुँह देख लिया आईने में लेकिन दागू न देखा सीने में, दिल ऐसा लगाया जीने में, मरने को मुसलमान भूल गए। अज़ान तो अब भी होती है मस्जिद की फिज़ा में अनवर, जिस ज़र्ब से दिल हिल जाती थी वो ज़र्ब लगाना भूल गए। जिंदगी रे मुलाकात बाकी, वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। कुल्ल शरीफ